काछे वारे इलाइक़े वाहीपानीअ समेत मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में लखें रुपयनि जी लाॻत ऐं 5 खां 6 महीननि जे सख़्त मेहनत मुशक़त सां पोखियल मिर्च ऐं टमाटर जो फसल मार्केट ते पहुतो त टके मुल्ह विकामण लॻो आहे। 14 किलो जी छापर सां भरियल टमाटर 80 रुपयनि खां 100 रुपयनि ताईं विकामण लॻो आहे, जॾहिं त मिर्च फी मण 1100 खां 1000 रुपया विकिरो थियण लॻो आहे। फसलनि जो अहिड़ो रेट मिलण ते काछे जा आबादकार ऐं हारी सख़्त मायूसी ऐं परेशानीअ जा शिकार थी विया आहिनि ऐं ज़हनी मरीज़ थी विया आहिनि। हुकूमत फसल जे रेट वधाइण लाइ का बि उपाउ न वरिता, न ई ॿाहिरां टमाटर घुराइण ते पाबंदी लॻाई। उन सिलसिले में काछे जे आबादकारनि ऐं हारियुनि अनवर उस्तमानी, हाजी मोहम्मद जमाली, मुनीर लगारी, न्याज़ बबर ऐं ॿियनि जो चवणु आहे त काछो ॿोॾि सबबि सख़्त मुतासिर थियो। केतिराई महीना असांजा जोही दादूअ खां ज़मीनी राब्ता कटियल रहिया, बीमारियुनि इंसानी अलमियो पैदा कयो। पर ॿोॾि दौरान तोड़े ॿोॾि खां पोइ बि सरकार तोड़े गैर सरकारी इदारनि असांजी सहायता न कई। हुकूमत बि असांजे फसल खे मुनासिब रेट ॾियारण लाइ तयारु नाहे।